बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जेकब न्यूज़ जी रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार। नाज़रीन, रब पाक जा किरोणे करम किरोणे एहसान जंहिं असांखे हिन ज़िंदगी में रमज़ान ॿीहर बख़्शियो, असांखे इबादतुनि ऐं रोज़नि रखण जो ॿीहर मौक़ो फ़राहम कयो। असां पंहिंजे प्रोग्रामनि जे ज़रिए रमज़ान जे अहमियत ऐं रोज़े जी इफ़ादियत ते पिया प्रोग्राम कयूं। ऐं अॼु असांजे प्रोग्राम जो साॻियो ई महिमान साईं ग़ुलाम रसूल सौमरो साहिबु। साईं वेलकम कयूं था तव्हांखे अॼु असां ॿीहर पंहिंजे प्रोग्राम में। असां मौलवी ग़ुलाम रसूल सौमरो साहिब खां रोज़े जी हिस्ट्री त असां ॿुधीसीं त कॾहिं खां शुरू थियो, कॾहिं खां जेको आहे त असांजे मथां रोज़ो फ़र्ज़ु थियो। अॼु असां तव्हां खां इहो पुछा करण जी कोशिशि कंदासीं त रोज़े जी लुग़वी माना छा आहे, रोज़े जी इस्तिलाही माना छा आहे ऐं उनजो मक़सदु कहिड़ो आहे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। सदक़ल्लाहुल अज़ीम। जीअं त अल्लाह ताला सूरह बकरा में इरशाद फरमायो, ए ईमान वारो, तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु कया विया जीअं तव्हां खां अॻियनि ते फ़र्ज़ु कया विया, यकीनन तव्हां मुत्तक़ी थींदव। हाणे लफ़्ज़ जेको सियाम, इहो जमो आहे सोम जो। सोम लफ़्ज़ जी माना आहे हुवल इमसाक, बंदि रहणु। अरबनि में मुहावरो हूंदो हुयो, जॾहिं ॾींहुं मंझंदि जे टिक चढ़ी सिजु बीहंदो हुयो, टिक हणी चवंदा सामतिन नहार, ॾींहुं बंदि थी वियो, रुकिजी वियो। जीअं असां वटि हिते सिंधी में आम चवणी हूंदी आहे, टाक मंझंदि। सही। या घोड़ा जेके जंगियुनि तां गोइनि तां उन्हनि खे साही पटण जे लाइ वाड़े में जेको उन्हनि जी घोड़नि जा तंबेला हूंदा उन्हनि में ॿधी छॾींदा हुया, उन्हनि खे वरी न कढणो पवंदो हुयो। पोइ उन घोड़े जे लाइ कोई बि चवंदो हुयो त बाबा इहो घोड़ो मूंखे ॾे, को सवाल ई ईंदो आहे, पोइ उनजे लाइ चवंदा हुआ सामतिल ख़ैल, घोड़ो बसि बंदि आहे, हाणे इहो कोन निकिरंदो। हाणे लफ़्ज़ सोम जी जेका माना आहे उहो आहे बंदि रहणु। ऐं शरई माना सोम जी हुवल इमसाको अनिल उकुले व शुरुबे वल जिमाए मिनल फज्र इलल लैल। शरई माना उनजी इहा आहे बंदि रहणु खाइण खां, पीअण खां ऐं जिमा खां, फज्र खां वठी करे राति ताईं जेको टाइम मख़सूस आहे, मुक़ररु जेको वक़्तु आहे, जेको मुक़ररु वक़्तु। शरई माना रोज़े जी इहा आहे, खाइण खां बि, पीअण खां बि ऐं जिमा खां बि। हे इन जी थी शरई माना। लुग़वी माना बंदि रहणु आहे जेको लफ़्ज़। ऐं क़ुरान पाक में जेका सोम जी माना आई आहे उहा ॿिनि क़िस्मनि जी आई आहे। हिकु स्वाद मीम जिते बि मादो गॾियो आहे उन जी माना थिए थी पई ॿोड़ो, ॿोड़ो जेको कननि खां कोन ॿुधे सघे। जीअं क़ुरान पाक जी सूरह बकरा में मशहूरु आयत आहे, सुम्मुन बुकमुन उमयुन फहुम ला यरजिऊन। हाणे पहिरियों जेको लफ़्ज़ आहे सुम्मुन, इन जो मादो स्वाद मीम आहे। हाणे सोम जो मादो बि स्वाद मीम आहे। हाणे इन जी माना जेका आहे ॿोड़ो थियणु। ऐं ॿियो सोम जी माना क़ुरान पाक जी लुग़त में गूंगे थियण जी माना बि आई आहे, माना जेको न ॻाल्हाए। सही। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी जॾहिं विलादत बासादत थी, उहो बिना पीउ जे ॿारु आहे जेको हिन दुनिया ते आयो। बीबी मरियम जॾहिं उन जी विलादत बासादत थी त क़ौम वारा उन ॾे आया, क़ौम वारा आया अचे ताना हणनि पिया त तूं हारून जी धीअ, हारून जी भेण थी करे, चङे पीउ जी औलाद थी करे तूं हे कहिड़ा कम कया आहिनि बग़ैर पीउ जे। जीअं थींदो आहे हिकु आम औरत, कुआरी औरत जॾहिं ॿारु ॼणे, पोइ अल्लाह ताला जे तरफ़ां जेको बीबी मरियम खे हुकुम मिलियो उहो कहिड़ो मिलियो त तूं पंहिंजी क़ौम वारनि सां कोन ॻाल्हाए, ख़ामोश। फ़क़ूली इन्नी नज़रतु लिर्रहमानि सौमा फलन उकल्लिमल यौम इंसिया। सूरह मरियम में अल्लाह ताला इरशाद फरमाए, हाणे तूं चओ पंहिंजी क़ौम खे, इन्नी नज़रतु लिर्रहमानि सौमा, मां पंहिंजे रब जे लाइ हिकु रोज़ो बास बासी आहे। हाणे सोम
हाणे इन जी जेका अॻिते डेफिनेशन थिए थी पई, क़ुर पाक पाण ई उन जी तशरीह करे थो, फलन उकल मल यौम इंसिया, हरगिज़ न ॻाल्हाईंदसि अॼु ॾींहुं वेसर में बि। यानी सोम जी जेका लफ़्ज़ी माना सिर्फ़ु खाइणु पीअणु ऐं जिमा खां बंदि न, बल्कि पंहिंजे वात खे बि बंदि करिणो आहे, पंहिंजे कननि खे बि बंदि करिणो आहे। हाणे वात खे बंदि करिणो कीअं? कननि खे असां पहिरियों बंदि कंदासीं तॾहिं असांजो वात बंदि थींदो। मिसाल तौर ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं तव्हां मां कंहिं बि हिक खे रोज़ो आहे, कोई बि इंसान उनखे गारियूं ॾिए थो या उन सां जहिड़ो करे थो त उन्हीअ खे इहो जवाबु ॾिए, इन्नी इम्र उन सामियुन, मां बाबा रोज़ेदार मर्द आहियां। यानी पहिरियों त उनजे क़ुर पाक जी पहिरीं जेका मूं सूरे बकरा जी तिलावत कयमि, सुमुन, यानी इन जी माना छा थी? बोड़ो। यानी पहिरियों त तूं उनजे जेकॾहिं रोज़ो रखे थो पियो, पंहिंजे कननि खे एतिरो बंदि कर, तोखे केरु जेकॾहिं घटि वधि ॻाल्हाए थो त ॿोड़े जे मिसिल थी वञे। पर जेकॾहिं तुंहिंजी सलाहियत ॿोड़े खां हाणे टपी वई, तूं ॿोड़ो नथो थिए, त हाणे तुंहिंजे वात ते अची जवाब जी कैफ़ियत अची वई आहे, त उन ते कंट्रोल। हाणे उन ते तूं छा चओ? जवाबु तोखे ॾियणो आहे, तोखे गार जे एवज़ गार, दिलि तुंहिंजी चाहे थी, नफ़्स तुंहिंजो चाहे थो, जज़्बाती थिए थो पियो, पर उते तूं हाणे अचे छा कर? जेको बीबी मरियम वारो जवाबु हुयो, इहो ई तोखे जवाबु ॾियणो आहे, इन्नी इम्रुन सामियुन, मां रोज़ेदार आहियां, मां तोसां कोई बि ड्रेग नथो कयां। हाणे हिते नज़र जो रोज़ो, तव्हांजो ॿुधण जो रोज़ो थी वियो, तव्हांजो खाइण पीअण जा रोज़ा, सभु शयूं तव्हां हुनखे आसानी सां माना वज़ाहत करे रहिया। इहा हाणे ॿी जेका रोज़े जो मक़सदु छा आहे? तव्हांजो इहो सवालु 3 नंबर हुयो। त रोज़े जो मक़सदु जेको आहे, अलाह ताला चाहे थो तव्हां तक़वा हासिलु कयो। तक़वा लअल्लकुम तत्तकून। हाणे असां सिर्फ़ु पहिरियां जेका आहे हलंदासीं रोज़े जी तारीख़ ते। बनी इसराइल जेके असांखो अॻ में रहनि पिया, तक़वा जी जॻह ते उन्हनि खे छा मिली वई? वबा मिली वई। आसाइश जी कोशिशि की वबा मिली वई। हज़रत आदम अलैहिस्सलाम सिर्फ़ु 3 रोज़ा रखिया, उनखे तक़वा मिली वई, माना उहो बची पियो। तक़वा जी लफ़्ज़ी माना आहे बचणु। हाणे हिते असां बचूं छो नथा? असांखे तक़वा छो नथी मिले? हिते असांजी मथां तवजो जी ज़रूरत आहे। हाणे रोज़े में छा शयूं आहिनि जेके हिलाल शयूं आहिनि, उहे असांजे मथां वक़्तु मुक़रर ते हराम थी वञनि, उनजी मना आहे। ठीकु आहे। जेके हिलाल शयूं आहिनि, फ़र्ज़ु कयो असांजे लाइ खाइण जूं जेके बि मशरूबात में आहिनि, या जेके माकूलात में खाइण में अचनि थियूं पियूं, चाहे उहा असांजी अन्न जी सूरत हुजे या गोश्त जी सूरत हुजे या सब्ज़ियुनि जी सूरत, जेके असां वटि हिलाल आहिनि, उहे बि हराम थींदियूं। या असांजे नफ़्स जी ख़्वाहिश आहे, असांखे ज़ालूं आहिनि, 1 आहे 2 3 आहे 4 आहे, जेतिरियूं बि आहिनि असांखे। हाणे उहे ज़ालूं बि असांजूं वक़्तु मख़सूस में जेके हिलाल आहिनि, उहे बि थी वञनि हराम। हाणे असांखे तक़वा कीअं? जॾहिं जेके शयूं अॻ में हराम आहिनि, असां उनखे वरी कोन छॾींदा आहियूं। कूड़ अॻ में हराम, गिला अॻ में हराम, ज़ुल्म अॻ में हराम, व्याज अॻ में हराम, रुश्वत अॻ में हराम, जेके बि नाजाइज़ हराम कम आहिनि उहे कंदा रहंदा आहियूं, हिलाल कमनि को साइड कंदा आहियूं, चवंदा आहियूं हीअ असांजो रोज़ो आहे। पोइ असांखे तक़वा कोन मिलंदी आहे। उनजो मुख़्तसर हिकिड़ो मिसाल ॾेई करे सम्झायां। पुराणे दौर में खूहनि में पाणी हूंदो हुयो, खूहनि मां कढी करे माण्हू घर बि भरींदा हुया, मस्जिदनि जे लाइ कोरा बि रखंदा। वक़्त जे काज़ी साहिब वटि ॻोठाणा माण्हू आया, अचे चयूं साईं असांजे खूह में कुतो वियो आहे मरी, हाणे असांजे लाइ छा हुकुम आहे, इहो पाक कीअं थींदो? त काज़ी साहिब बि हुनखे शरई फ़ैसिले मुताबिक़, फ़िक़ही फ़ैसिले मुताबिक़ उन्हनि खे जवाबु ॾिनो त बाबा कुते खे कढी करे 200 दिलो कढंदव खूह पाक थी वेंदो। हे शरई फ़ैसिलो बि आहे। हू जॾहिं 200 दिलो कढी करे मोटी आया काज़ी साहिब वटि, काज़ी साहिब खे चयूं साईं हाणे असां त खूह मां 200 दिलो कढिया आहिनि, हाणे असांजो खूह पाक आहे। त काज़ी साहिब हुननि खां पुछा कई, ॾियो ख़बर कुते जी? चई साईं कुतो उहो उन में पियो आहे। चई जेकॾहिं कुतो उन में पियो आहे, 200 दिला न कढो, खणी सॼो खूह ख़ाली कयो, बि खूह पाक कोन थींदो। हाणे इहो आसान मिसाल आहे सम्झाइण जे लाइ। त तक़वा असांखे तॾहिं मिलंदी जॾहिं असां अॻ में हराम शयुनि खां पासो कयूं नथा पिया,
हिलाल शयुनि ते ज़ोर आहे त बसि हिलाल शइ खे परे करे छॾियोसीं, हराम शइ वारी ग़िज़ा उहा खाऊं था पिया, पोइ चऊं था असांखे तक़वा छो नथी मिले, छो त हे अलाह जो किताबु आहे, ज़ालिकल किताबु लॉराई बफ़ी, ऐं उहो किताबु आहे जंहिंमें को शक कोन्हे। हाणे अलाह जो मक़सदु आहे त रोज़ो तव्हां रखो त तव्हांखे तक़वा मिलंदी। ऐं असां जेकॾहिं पंहिंजी उमिरि जो हिसाबु लॻायूं था, तक़वा त असांखे कोन थी मिले, त इन में क़ुर में त का ग़लती जी गुंजाइश तसवुरु नथो करे सघे, पर इहा असां पाण में ग़लती आहे, पाण में इहो फॉल्ट आहे, पाण असां क़ुर ते सही नमूने सां अमल नथा कयूं पिया। वॾी महिरबानी साईं। नाज़रीन, रोज़े सां तक़वा जो हिकिड़ो वॾो अमल दख़ल आहे। जेतिरे ताईं इंसानु तक़वा नथो करे त ओतिरे ताईं असांजे रोज़े जा असांखे फ़वाइद नथा मिली सघनि। नाज़रीन, हिन वक़्तु ताईं एतिरो ई। हिन वक़्तु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।